संजय नाले वारे समाज सुधारक इंसान दोस्त पीपी अगवान नूरमंद लाखो जे ओचिते विछोड़े बाद संदसि टिजे जी रस्म सकरंड भरिसां ॻोठ मोरियो लाखो में अदा कई वई। नूरमंद लाखे जे टिजे जी रस्म में संदसि लाइ दुआ घुरी वई ऐं समाजी ख़िदमतुनि ते खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। उन मौक़े ते ताज़ियती मेड़ाके ते वीचार वंडींदे मखदूम गुलाम हिलदीन, सरदार ज़ादा ज़रार खान लाखो, गुल मोहम्मद रिंद, सालिम खान ज़रदारी, फ़कीर अली नवाज़ हाशमी ऐं ॿियनि चयो त नूरमंद लाखो हमेशह अमन लाइ कोशिशूं कंदो हो। हू इंसान दोस्त ऐं ओताकी माण्हू हो। ज़िंदगीअ जे आख़िरी हिसे ताईं हिननि पीपल्स पार्टी सां निभायो। मेड़ाके ख़िताब कंदे अॻवाननि चयो त नूरमंद लाखो जे विछोड़ो वॾो ख़ाल पैदा कयो आहे। हू न रुगो पार्टी पर मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि सां बि मोहबत कंदो हो। उन मौक़े ते सैयद नूर मोहम्मद शाह जीलानी, अॻूणे सूबाई वज़ीर सैयद बशीर अहमद शाह, सैयद महमूद शाह, सेक्रेटरी आपाशी ज़रीफ़ अहमद खेड़ो, चीफ इंजीनियर इरीगेशन मंसूर मेमून ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।